पंचावरी ड्रामे जे नई अपडेट में तव्हां सभिनी पीढ़ी प्यारनि खे दिलवारनि खे सिंधी भाउरनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तों अॼु रिव्यू करण वारा आहियूं मेगा सोप सीरियल पंचावरी ड्रामे जी नेक्स्ट एपिसोड जी पूरी कहाणी। हलूं था अपडेट जी तरफ़। उन खां पहिरियां तव्हां सभिनी दोस्तनि खे पीढ़ी प्यारनि खे दिलवारनि खे नंढिड़ो अर्ज़ु कंदुसि शाहिद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल खे अगरि तव्हां सब्सक्राइब लाइक शेयर न कयूं वेठा हो त इहो सभु कुझु करे छॾियो। तव्हांजूं महिरबानियूं थींदियूं ऐं सुठो प्यारो कमेंट बि करे छॾींदा। लख कुर्ब तव्हां पीढ़ी प्यारनि जा। दरअसल दोस्तों जेको आहे अचण वारे एपिसोड में हाणे तव्हांखे सावल इहा कहाणी ॿुधाईंदे नज़र ईंदो चाकर ख़ान खे। छो चाकर ख़ान सुवाल कयो तूं फलाणे खे उताग में ॿधी कुटको छो ॾिनो हुयो, ऐं हू पोइ ॿुधाईंदो त फलाणो जेको असांजी नियाणियुनि सां हरकत कंदो हुयो, यानी जिथे ॾिसो था तव्हां त सावल जो सौट वञी कुटको ॾिनो, पोइ किस्त में पुरमे में बि तव्हां ॾिठो, ऐं त हू जेको चए पियो मूंसां रख दोस्ती, उन चयो अच त मां तोसां रखां थो दोस्ती। अहिड़े हिसाब सां जेको आहे ॿुधाईंदो त असां इन जे करे हुनखे ॿधी कुटियो हुयोसीं, हुनजो कसूर हुयो वग़ैरह वग़ैरह। तॾहिं चाकर खे त इन ॻाल्हि में सावल मुतमइन करे वेंदो। कुझु ॿियूं ॻाल्हियूं आहिनि उहे बि चाकर ख़ान चवंदो। पोइ चाकर ख़ान सावल जा इहे सवाल जवाब वठी करे पोइ वरी हितां हलियो वेंदो ऐं जेको आहे ॻोल्हा कंदो त अॻिते जेको आहे जापर वारनि ॿिया कहिड़ा कूड़ा आहिनि। वरी उन्हनि जी इंक्वायरी कंदो, ख़ासि करे गुलनार जेका माई आहे।